बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मरी से लेकर कश्मीर तक प्रवास करती हूँ, मरी से लेकर कश्मीर तक प्रवास करती हूँ। अल्लाह के नाम से मैं अपनी तकरीर का आगाज़ करती हूँ। जनाबे सदर, काबिल कदर मोहतरम उस्ताद साहिबो, मोअज़्ज़ज़ मेहमानों ऐं प्यारा शागिर्द साथियों, अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम। जनाबे सदर, अॼु की तकरीब में मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे कश्मीर। जनाबे सदर, वो कश्मीर जेको खुदा जी रहमत आहे, वो कश्मीर जेको बरकत ई बरकत आहे, वो कश्मीर जेको पाकिस्तान जी इज़्ज़त आहे, वो कश्मीर जेको दुनिया जी जन्नत आहे, जेको दुनिया जी जन्नत आहे। जनाबे सदर, पर अफ़सोस उन कश्मीर मथां अॼु गोलियुनि जो मींहुं वसे थो, उन कश्मीर मथां बमनि जी बरसाति वसे थी, उन कश्मीर मथां काफ़रनि जा हेलीकॉप्टर उॾामनि था, उन कश्मीर मथां फ़्रोन फायर कनि था। जनाबे सदर, पर पाकिस्तान जा ॿार ॿुढा तोड़े नौजवान चवनि था त कह रहा है हर एक जवान, कह रहा है हर एक जवान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान। जनाबे सदर, जे इलाइक़े जूं हदूं पाकिस्तान सां मिलनि थियूं, जंहिंजो मज़हब पाकिस्तान सां मिले थो, जंहिंजो हवाऊं ऐं फ़िज़ाऊं पाकिस्तान सां मिलनि थियूं, जंहिंजो पाणी बि पाकिस्तान ॾांहुं वही अचे थो, पोइ आख़िर छो नथो उनखे पाकिस्तान सां मिलायो वञे? आख़िर छो नथो उनखे पाकिस्तान सां मिलायो वञे? तुंहिंजा कोट किला बर्बाद कंदासीं, तुंहिंजा कोट किला बर्बाद कंदासीं, हर इंसान खे आबाद कंदासीं। ॿुधी छॾ ए हिंदुस्तान हरामी, कश्मीर खे आज़ाद कंदासीं, कश्मीर खे आज़ाद कंदासीं। जनाबे सदर, कश्मीर जा नाला ऐं नदियूं पाकिस्तान जूं आहिनि, कश्मीर जा वण ऐं वादियूं पाकिस्तान जूं आहिनि, कश्मीर जो सभु हदूं पाकिस्तान जूं आहिनि, सभु हदूं पाकिस्तान जूं आहिनि। जनाबे सदर, आख़िर में ही बेत पढ़ी पंहिंजी तकरीर ख़तमु कंदसि। ए खुदा मुंहिंजे जिस्म मां दिलि खे जुदा न कजां, ए खुदा मुंहिंजे जिस्म मां दिलि खे जुदा न कजां, कश्मीर असांजो आहे काफ़िरनि खे अता न कजां, कश्मीर असांजो आहे काफ़िरनि खे अता न कजां। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, उम्मीद तव्हांखे तकरीर ज़रूरु पसंदि आई हूंदी। आख़िर में चैनल खे लाइक करणु, सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं हिकु नई तकरीर सां गॾु तव्हां सां वरी ॿीहर हाज़िर थींदासीं। थैंक यू फॉर वॉचिंग वीडियो।